फरीदाबाद शहर में समाज सुधारक डॉक्टर दीदार अब्बासी जे घर मां 30 लखनि जो लॻल धाड़ो, साफ़ी लतीफ़ बिरोही खां फुरथियल सामान वापस न करण ऐं जवाबदार गिरफ़्तार न थियण वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते सदर शफ़ीक में चन्ना JUI अॻवान मौलाना नज़र हुसैन रिंद, डॉक्टर दीदार अब्बासी समाज सुधारक मोहम्मद इसाक चांडियो, अवामी तहरीक जे अॻवान वकील मुख्तियार अली खोसो, जस्कम अॻवान इम्तियाज़ अली बिरोही, शहरी अॻवान अली गौहर चन्ना, अली अब्बास बिरोही, सोशल वर्कर M जुलियल चांडियो, अली चांडियो ऐं ॿियनि मोहम्मदी मस्जिद खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट ते धरणो हयो। इन मौक़े ते दुकानदार एसोसिएशन सदर शफ़ीक चन्ना चयो त SHO घटि पर वॾेरो घणो लॻे थो, धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे न आहिनि सघियो। JUI अॻवान मौलाना नज़र हुसैन रिंद चयो त धाड़े जा जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि। हिननि चयो त वोट वठंदड़ चूंडियल नुमाइंदा शहरियुनि वटि लड़ी न आहिनि आया, अवाम खां वोट वठण लाइ वरी ईंदा। हिननि चयो त शहरियुनि सां नाइंसाफ़ी ऐं खुरलुट वारो सिलसिलो जारी आहे। फरीदाबाद जा शहरी यतीम थी विया आहिनि जो केरु पुछण वारो न आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे शहरियुनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं वधंदड़ बदअमनी ते क़ाबू पातो वञे। ॿी सूरत में पुरअमन एहतिजाज जारी रहंदो। चोर पालन बंद कयो, धाड़ेल पालन बंद कयो, चोर पालन बंद कयो। जारी रहंदी जिंदाबाद डॉक्टरन के साफ करो, जिंदाबाद उस्तादन के साफ करो, जिंदाबाद शायरन के साफ करो, वतन के साफ करो, जिंदाबाद शायरन के साफ करो। ये नाजायज़ी के ख़्याल रखी है असांजो ये पुरज़ोर मुतालबो आहे जवाबदार गिरफ़्तार कराया वञनि और जेकी बि चोरी जे धाड़ो लॻल सामान आहे जंहिंमें ज़ेवर पैसा आहिनि ऐं असांजे दोस्तनि जूं मरीज़नि जूं मोटर साइकिल मोबाइल जेके धाड़े में अचिजी वियूं आहिनि उहे वापसि करायूं वञनि ऐं हिन शहर खे जेको आहे सो पुलिस सिक्योरिटी फराहम कराई वञे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। डॉक्टर दीदार अब्बासी जे हिन वाक़े जी परज़ो मज़म्मत था कयूं पिया, पर हीउ वाक़ियो पहिरियों दफ़ो न थियो आहे फरीदाबाद में अहिड़ा वाक़िया काफ़ी दफ़ा आहिनि, उन्हनि जी का रिकवरी न थी आहे। असीं त चवंदासीं असां वटि जेको SHO आहे न इहो ऑफिसर घटि हिकिड़ो वॾेरो खड़ो थो नज़र अचे। असां जेको बि वाक़ियो थींदो आहे त फरीदाबाद जो अवाम उन वटि बीहंदो आहे तव्हां खणी। हिन जी हिकिड़ी पॉलिसी आहे माण्हू हिकिड़ो ॾेखाव करे रिकवरी जो ड्रामो करे उहो वाक़ियो उते दफ़न थी वेंदो आहे। जे त फरीदाबाद जे अंदरि काफ़ी अरसे खां वठी गुंडागर्दी रही आहे। हिन शहरनि सां नाइंसाफ़ी खुरलुट जो सिलसिलो काफ़ी अरसे खां वठी करे जारी ऐं सारी आहे। ताज़ो असांजे शहर जो इंतिहाई ख़िदमतगार डॉक्टर दीदार हुसैन अब्बासी साहिब खां जेका फुर थी आहे ऐं जेका इन सां इन जी तज़लील थी आहे, असां उन्हनि इदारनि खे ॿुधाइण था चाहियूं त हिते न इंतिज़ामिया आहे न हिते को नुमाइंदो आहे, बेदादी नगरी आहे। फरीदाबाद बिल्कुलु यतीम थी चुकी आहे। मां उन्हनि इदारनि खे चवण थो चाहियां त फरीदाबाद बि हिकु ज़िले दादू जो मेन शहर आहे। हिते वोट थींदो आहे पर अफ़सोस आहे हितों जे नुमाइंदनि ते जेके हितों जे माण्हुनि खां वोट वठी करे वञी बंगलनि में वेही था रहनि पर इंसाफ़ जे लाइ हिननि माण्हुनि सां गॾु कोन्हनि के। मां उन्हनि खे चवण थो चाहियां जेकॾहिं अॼु तव्हां फरीदाबाद सां इंसाफ़ न कयो त आईंदा तव्हां पंहिंजो इहा शिकिल खणी करे फरीदाबाद जे अवाम खां वोट वठण तव्हां न अचिजो। कहिड़े हक़ सां तव्हां हिते अचो था? न को हिते MP आहे, न को हिते MN आहे, न को SP जो को माण्हू आहे, न DC जो माण्हू आहे। छा असां लावारस आहियूं? जेकॾहिं इंसाफ़ असां सां न थियो ही फरीदाबाद जो पूरो अवाम कफ़न सां सिर ॿधी करे पंहिंजे इज़्ज़त जे तहफ़ुज़ जे लाइ मैदान ते निकिरंदो ऐं असांजो एहतिजाज जेसिताणी असां सां इंसाफ़ न थींदो तेसिताणी असांजो इहो एहतिजाज जारी आहे।